अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां खे भलीकार मां आहियां फराशा। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। कोयटा में वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि एपेक्स कमेटी जो इजलास। गवर्नर बलूचिस्तान जाफर खान, वज़ीर आला सरफराज बुगटी ऐं वफ़ाक़ी वज़ीर शरीक। फील्ड मार्शल सैदास मुनीर समेत कानून लागू कंदड़ इदारनि जा सरबराह शरीक। सूबे अंदर अमन अमान जी सूरतहाल ऐं ताज़नि वाक़िअनि बाबति खयल क़दमनि जो जाइज़ो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त अफ़गानिस्तान में मौजूद दहशतगर्द तंज़ीमूं पाकिस्तान जी सलामतीअ लाइ ख़तरो आहिनि। अफ़गान सरज़मीन पाकिस्तान जे ख़िलाफ़ इस्तेमाल न थियणु घुरिजे। भारत सिंध तास मुआहिदे खे फौरी तौर ते बहाल करे पाणीअ खे हथियार तौरु इस्तेमाल करणु बेन अक़वामी कानून जी भनकड़ी आहे। इस्लामाबाद में क्रोएशिया जे हम मुंसिब सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इसहाक़ डार वधीक चयो आहे त ईरान ऐं अमेरिका विच में छिकताण घटाइण ऐं ॻाल्हियुनि में पाकिस्तान अहम किरदारु अदा कयो। इस्लामाबाद मफ़ाहमती याददाश्त ख़िते में अमुन खे हथी वठण में अहम अॻ भराई कई। ईरान जे शहीद सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई जो मशहद पहुचायो वियो। तदफ़ीन अॼु थींदी। आख़िरी रस्मुनि में शिरकत लाइ लखे माण्हू मशहद पहुची विया। पाकिस्तानी झंडा खणी आयल शहरी भी शामिल। करबला में शहीद आयतुल्ला ख़ामनाई जे जनाज़े नमाज़ में लखें सोग वारनि जी शिरकत। तेहरान ऐं कुम में भी शहीद सुप्रीम लीडर जे जनाज़े नमाज़ जा तारीख़ी इज्तिमा थिया। अमेरिका जा ॿी रात में ईरान मथां हमला, 4 शहरी शहीद। ख़बरूं इदारे मूजिब अमरीकी हमले में अहवाज़ शहर में 3 शहरी शहीद ऐं केतिराई माण्हू ज़ख़्मी थी पिया। ईरान शहर एयरपोर्ट मथां अमरीकी हमले में हिकु ॼणो शहीद थी वियो। सरेक चारा बहार बंदर अब्बास कोनारक अबू मूसा ॿेट में धमाका। ॿिनि रेलवे प्लेन खे भी निशानो बणायो वियो। चाबहार जे कुझु हिस्सनि में बिजली मुअत्तिल। अमरीकी फ़ौज दावा कई आहे त हमलनि में 90 फ़ौजी हदफ़नि खे निशानो बणायो वियो। हमलनि जो मक़सद फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम, सामूंडी निगरानी, मीज़ाइल ऐं ड्रोन जी सलाहियत खे घटि करणु आहे। अमरीकी हमलनि खां पोइ ईरान जा जवाबी हमला पासदारनि ऐं इनक़लाब जो चवणु आहे त कुवैत ऐं बहरीन में अमरीकी फ़ौज जे 6 अॾनि खे निशानो बणायो वियो। अमेरिका ॿीहर हमला कया त रद्द अमल ख़िते में मौजूद अमेरिका जे ॿियनि अॾनि ताईं पखिड़िजी वेंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान हमलो कयो त 20 भेरा वधीक ताक़त सां जवाब ॾींदासीं ऐं ईरान जे हिट लिस्ट ते आहियां। थी सघे थो मारियो वञा। मीडिया सां ॻाल्हाईंदे ऐं पंहिंजे बयान में अमरीकी सदर चयो आहे त ईरान तरफ़ां सामूंडी जहाज़नि मथां हमलनि जे जवाब में ईरान मथां हमला कया विया। ईरान ताज़ो राब्तो कयो आहे, मुआहिदो करणु चाहे थो। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाक़र कालिबाफ चयो आहे त अमेरिका हमलो कंदो त जवाब बि मिलंदो। दाबे, धमकी ऐं वाइदनि जी भनकड़ीअ जी क़ीमत अदा करणी पवंदी। अमेरिका खे ताज़ी अगराईअ जो जवाब ज़रूर ॾिनो वेंदो। पंहिंजे बयान में मोहम्मद बाक़र कालिबाफ चयो आहे त हुर्मुज़ वारो लंघ सिर्फ़ ईरानी इंतज़ामनि हेठि ई खुलंदो। अमरीकी धमकियूं हुर्मुज़ जे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो न कंदियूं। सरदारी निज़ाम ख़िलाफ़ जदोजहद कंदड़ उम्मे रुबाब चांडियो जो नौजवान सौट बिरादरी तकरार तां क़तल। मेहड़ वेझो ॻोठ ड्रिब कोड़ो चांडियो में धुरियुनि विच में हलंदड़ तकरार तां झेड़ो। फायरिंग में उम्मे रुबाब चांडियो जो सौट रियाज़ चांडियो मारिजी वियो। उम्मे रुबाब चांडियो चयो आहे त टीणे क़त्ल में मुलविस जवाबदारनि संदसि सौट खे क़त्ल कयो आहे। कोट गुलाम मोहम्मद वेझो नारी मुबैना तौर भोपे हथां ज़्यादतीअ बाद तशद्दुद करे क़त्ल। भेण मरणे। ॻोठ मीर अब्बास टालपुर में 15 वरनि जे प्रेमी ॻोल्हे जो भोपे जे घर मां लाश हथ। 17 वरनि जे धनी धीअ गोवर्धन सागे घर मां बेहोशीअ वारी हालत में हथ। वारसनि जो चवणु आहे त ॿिन्ही भेनरुनि जी माउ गुम थी वई हुई। भोपे रामू न्याणियुनि खे माउ ॻोल्हे ॾियण बहाने पंहिंजे घर घुराए नशे वारो शरबत पीआरियो। शक आहे त जवाबदार हिक नारीअ खे ज़्यादतीअ बाद तशद्दुद करे क़त्ल कयो आहे।